जय झूलेलाल। असांजी सिंधी भाषा जा गीत ऐं उन्हनि जो मिठास को भी नथो विसारे सघे। जॾहिं खां असांजी प्यारी भाषा सिंधीअ जो आगाज़ थियो तॾहिं खां मिठड़ा सिंधी गीत असांजे ज़हन में वसियल आहिनि, असांजी संस्कृतिअ में गॾियल आहिनि ऐं सदाई पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ सां कदम ताल करे रहिया आहिनि। उन्हनि गीतनि खे ॻाइण वारा गायक कलाकार मास्टर चंदर, आज़ाद सूफ़ी, भगवंती नावाणी, कमला केसवाणी ऐं राम पंजवाणी असांजे दिलियुनि खां परे कीअं वञी सघनि था। पंहिंजनि गीतनि जे रूप में सिंधियत खे ॾिनल इन्हनि जी सूखड़ी असांजी भाषा में, ॿोलीअ में, संस्कृतिअ में सदाई ज़िंदा रहंदी। इन्हनि गायकनि खां पोइ बि घणेई नवनि गायकनि पंहिंजो पाण खे नई आवाज़ में, नए अंदाज़ में पेश कंदे पंहिंजे सुहिणे गीतनि सां सिंधियत जी जोत जाॻाए रखी। इन्हीअ जोत खे जाॻाए रखण लाइ नवनि कलाकारनि जे रूप में अहिड़ियूं प्रतिभाऊं तव्हांजे साम्हूं अची रहियूं आहिनि जिन जे गीतनि में झूलेलाल साईंअ जी झांकी मिलंदी, भगत कंवरराम साहिब जी लोलियूं मिलंदियूं, फ़क़ीरनि ऐं दरवेशनि जी ॼाण सुञाण मिलंदी ऐं मिलंदी पहिरियों दफ़ो पंहिंजी भाषा में, पंहिंजी सिंधी भाषा में माता सरस्वतीअ जी स्तुति वंदना। अचो त गॾिजी हथ सां हथ मिलायूं, सिंधियत जी जोत जगायूं, सभई मिली करे ॻायूं सिंधी सांस्कृतिक समिति सतना ऐं सिंधू पराग रीवा जी गॾियल शानदार पेशकश ॿोली पंहिंजी की न विसारियो।